जी नाज़रीन, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी नई वफाकी काबीना के हलफ खणाई वरतो आहे। वाक़ई ॿुधायो त सदर आसिफ ज़रदारी 19वीं रुकनी काबीना के हलफ खणाई वरतो आहे। ऐवान सदर में वफाकी काबीना जी हलबरदारी तकरीब थी आहे। इसहाक डार, मुसद्दिक मलिक, मोहम्मद औरंगज़ेब, अहमद चीमा ऐं मोहसिन नकवी काबीना में शामिल आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी 19वीं रुकनी काबीना के हलफ खणाई चुको आहे। वफाकी काबीना जी हलबरदारी तकरीब में वज़ीर आज़म भी शरीक आहे। काबीना में ख्वाजा आसिफ, एहसन इकबाल, राना तनवीर चौधरी, सालिक ऐं अब्दुल अलीम भी शामिल आहिनि। जाम कमाल, अमीर मुकाम, अवेस लगारी, अता तारड़, ख़ालिद मकबूल, केसर शेख ऐं व्यास पीरज़ादा भी शामिल आहिनि। अवां खे आगाह कयो पिया सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी नई वफाकी काबीना खे हलफ खणायो आहे। ऐवान सदर में वफाकी काबीना जी हलफ बरदारी तकरीब जारी आहे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी नई वफाकी काबीना के हलफ खणायो आहे। जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया सदर आसिफ ज़रदारी सदर आसिफ ज़रदारी 19वीं रुकनी काबीना के हलफ खणाई छॾियो आहे। इस्लामाबाद में ऐवान सदर में वफाकी काबीना जी हल बरदारी तकरीब थी आहे। अवां खे ॿुधायूं पिया तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौजूद आहे। इसहाक डार, मुसद्दिक मलिक, मोहम्मद औरंगज़ेब, अहमद चीमा ऐं मोहसिन नकवी भी काबीना में शामिल आहिनि। काबीना में ख्वाजा आसिफ, एहसन इकबाल, राना तनवीर चौधरी, सालिक ऐं अब्दुल अलीम खान भी शामिल आहिनि। जाम कमाल, अमीर मुकाम, अवेस लगारी, अता तारड़, ख़ालिद मकबूल, केसर शेख ऐं रियाज़ पीरज़ादा भी शामिल आहिनि। वफाकी काबीना जी हलबरदारी तकरीब में वज़ीर आज़म भी शरीक आहे। अवां खे ॿुधायूं पिया सदर आसिफ ज़रदारी 19वीं रुकनी काबीना के हलफ खणाई वरतो आहे। ऐवान सदर में वफाकी काबीना जी हलबरदारी तकरीब थी आहे। अवां खे आगाह कयो पिया पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी नई काबीना वफाकी काबीना के हलफ खणायो आहे। सदर आसिफ ज़रदारी 19वीं रुकनी काबीना के हलफ खणाई वरतो आहे। अवां खे ॿुधायूं पिया वफाकी काबीना जी हलबरदारी तकरीब में वज़ीर आज़म भी शरीक आहे। काबीना में ख्वाजा आसिफ, एहसन इकबाल, राना तनवीर चौधरी, सालिक ऐं अब्दुल अलीम शामिल आहिनि।